नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर जे GDA जे अॻुवाण अली गोहर ख़ान महर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असीं सभु सरदार मोहम्मद बख्श महर खे पग ॿधाए पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो हो। मोहम्मद बख्श ख़ान महर पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी न कई हुई। GDA जे अॻुवाण सरदार अली गोहर ख़ान वधीक चयो त जेको माण्हू पीउ ऐं ॾाॾे जी रस्म ते नथो हले उन खे कोई बि हक़ न आहे सरदारी ॾाढ सां न, पर माण्हुनि जे दिलनि में मोहबत सां हूंदी आहे। होॾां खानगढ़ में कठ रोकण वारे मामले ॻाल्हियूं त पुलिस कठ खे रोकण जी कोशिश करे पई, पर हमेशा हुकूमत न हलंदी, न वरी कंहिंखे बि पुलिस जी मार्फत धमकाए या डिॼाए नथो सघे। 6 अक्टूबर ते मूंसां मोहबत कंदड़ अची रहिया आहिनि। अवाम मूंसां गॾु हूंदी, सियासत जी ॻाल्हि न। जेको माण्हू अवाम जी ख़िदमत कंदो, अवाम उन सां गॾु हूंदी। PP हुकूमत खे एतराज़ न हुजणु घुरिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।